سورة الأحزاب. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها النبي اتق الله ولا تطع الكافرين والمنافقين إن الله كان عليما حكيما. واتبع ما يوحى إليك من ربك إن الله كان بما تعملون خبيرا. وتوكل على الله وكفى بالله وكيلا. अल्लाह बाज़ारे महरबान जे नाले सां शुरू। ऐं पैगंबर अल्लाह खां डिॼ ऐं काफ़िरनि ऐं मुनाफ़िकनि जो चयो न मञ। बेशक अल्लाह ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। ऐं जेकी तुंहिंजे पालनहार वटां तो ॾांहुं वही कजे थो तंहिंजी ताबेदारी कर। बेशक जेकी कंदा आहियो तंहिंजी अल्लाह ख़बर रखंदड़ आहे। ऐं अल्लाह ते भरोसो कर ऐं अल्लाह संभालींदड़ बस आहे। ما جعل الله لرجل من قلبين في جوفه وما جعل أزواجكم اللائي تظاهرون منهن أمهاتكم وما جعل أدعياءكم أبناءكم ذلكم قولكم بأفواهكم والله يقول الحق وهو يهدي السبيل. ادعوهم لآبائهم هو أقسط عند الله فإن لم تعلموا آباءهم فإخوانكم في الدين ومواليكم وليس عليكم جناح فيما أخطأتم به ولكن ما تعمدت قلوبكم وكان الله غفورا رحيما. अल्लाह कंहिं मर्द जे अंदर में बदलियूं पैदा न कयूं आहिनि ऐं न की अव्हां जे उन्हनि ज़ालनि खे जिन खे अव्हीं माउ चई वेठा आहियो ते अव्हां जूं हक़ीक़ी मार कयाई ऐं न की अव्हां जे पुटेलनि खे अव्हां जा हक़ीक़ी पुट कयाई। इहो अव्हां जो चवणु अव्हां जे वातुनि जो आहे ऐं अल्लाह सच चवंदो आहे ऐं उहो ई सिधो रस्तो ॾेखारींदो आहे। खेनि संदन पीअनि जा पुट करे छॾियो। इहो अल्लाह वटि बिल्कुलु इंसाफ़ आहे। पोइ जेकॾहिं संदन पीअर न ॼाणंदा हुजो त अव्हां जा दीन में भाइर ऐं अव्हां जा दोस्त आहिनि ऐं जंहिं ॻाल्हाइण में चुक कई हुजेव तंहिं में अव्हां ते को गुनाह नाहे पर अव्हां जे दिलनि जेकी ॼाणी वाणी कयो तंहिं में गुनाह आहे ऐं अल्लाह बख़्शणहार महरबान आहे। النبي أولى بالمؤمنين من أنفسهم وأزواجه أمهاتهم وأولو الأرحام بعضهم أولى ببعض في كتاب الله من المؤمنين والمهاجرين إلا أن تفعلوا إلى أوليائكم
معروفا كان ذلك في الكتاب مسطورا وإذ أخذنا من النبيين ميثاقهم ومنك ومن نوح وإبراهيم وموسى وعيسى بن مريم وأخذنا منهم ميثاقا غليظا ليسأل الصادقين عن صدقهم وأعد للكافرين عذابا أليما पैगंबर मोमिनन ते संदन जिंदन खां वधीक हक़ रखंदो आहे ऐं संदसि घर वारियूं संदन माउरूं आहिनि ऐं माइटी वारा हिक ॿिए जा पाण में अल्लाह जे किताब में ॿियनि मोमिनन ऐं हिजरत कंदड़नि खां वधीक वेझा आहिनि पर पंहिंजनि दोस्तनि सां एहसान करियो त जाइज़ आहे इहो हुकुम किताब में लिखियल आहे ऐं यादि कर जॾहिं पैगंबरनि खां संदन अंजाम वरितोसूं ऐं पिण तोखां ऐं नूह ऐं इब्राहीम ऐं मूसा ऐं ईसा पुट मरियम जे खां बि हिन लाइ खाउन पक्को अंजाम वरितोसूं त अल्लाह सचनि खां संदन सचाई बाबति पुछे ऐं काफ़िरनि लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब तयार कयो अथसि أيها الذين آمنوا اذكروا نعمة الله عليكم إذ جاءتكم جنود فأرسلنا عليهم ريحا وجنودا لم تروها وَكَانَ اللَّهُ بِمَا تَعْمَلُونَ بَصِيرًا إِذْ جَاءُوكُم مِّن فَوْقِكُمْ وَمِنْ أَسْفَلَ مِنكُمْ وَإِذْ زَاغَتِ الْأَبْصَارُ وَبَلَغَتِ القلوب الحناجر وتظنون بالله الظنونا هنالك ابتلي المؤمنون وزلزلوا زلزالا شديدا ऐं ईमान वारो पाण ते अल्लाह जो एहसान यादि करियो जॾहिं काफ़िरनि जा लश्कर अव्हां ते चढ़ाई करे आया तॾहिं मथनि वाव खे मोकिलियोसूं ऐं अव्हां जी मदद लाइ मलाइकनि जा अहिड़ा लश्कर बि जिन खे अव्हां नथे ॾिठो पोइ काफ़िरनि खे भॼाए अव्हां खे बचायोसूं ऐं जेकी करियो था सो अल्लाह ॾिसंदड़ आहे जॾहिं उहे अव्हां जे मथां ऐं अव्हां जे हेठां अव्हां वटि आया ऐं उन महिल अखियूं टिड़ी वयूं ऐं दिलियूं दहशत खां निड़घोटनि खे पहुतियूं ऐं अल्लाह जे बनिस्बत कई गुमान भांयव थी उते मोमिननि खे परखियो वियो ऐं खेनि तमामु सख़्तु लोॾियो वियो وَإِذْ يَقُولُ الْمُنَافِقُونَ وَالَّذِينَ فِي قُلُوبِهِم مَّرَضٌ مَّا وَعَدَنَا اللَّهُ وَرَسُولُهُ إِلَّا غُرُورًا وَإِذْ قَالَتْ طَائِفَةٌ مِّنْهُمْ يَا أَهْلَ يَثْرِبَ لَا مُقَامَ لَكُمْ فَارْجِعُوا وَيَسْتَأْذِنُ فَرِيقٌ مِّنْهُمُ النَّبِيَّ يَقُولُونَ إِنَّ بُيُوتَنَا عَوْرَةٌ وَمَا هِيَ بِعَوْرَةٍ إِن يُرِيدُونَ إِلَّا فِرَارًا
وَلَوْ دُخِلَتْ عَلَيْهِمْ مِنْ أَقْطَارِهَا ثُمَّ سُئِلُوا الْفِتْنَةَ لَآتَوْهَا وَمَا تَلَبَّثُوا بِهَا إِلَّا يَسِيرًا وَلَقَدْ كَانُوا عَاهَدُوا اللَّهَ مِنْ قَبْلُ لَا يُوَلُّونَ الْأَدْبَارَ وَكَانَ عَهْدُ اللَّهِ مَسْئُولًا ऐं उन महल मुनाफ़िकन ऐं जिन जे दिलनि में बीमारी आहे तिन चयो थे त अल्लाह ऐं संदसि पैगुंबर असांखे ठगीअ खां सवाइ ॿियो को अंजाम न ॾिनो आहे। ऐं उन महिल मंझाउन हिक टोलीअ चयो त ऐं मदीने वारो अव्हां लाइ हिते तरसण जी का जाइ कान्हे, तंहिं करे मोटो। ऐं मंझाउन हिक टोलीअ पैगुंबर खां मोकिलायो थे ऐं चवण लॻा त असांजा घर हेकल आहिनि, हालांकि उहे हेकला न हुआ, भॼन खां सवाइ ॿियो को इरादो न होन। ऐं जेकॾहिं उन मदीने जे आस पास खां मथुनि का काफ़रनि जी फ़ौज अची कड़के हा, वरी खाउन घरू जंग लाइ चयो वञे हा त ज़रूर उहा कनि हा ऐं उन लाइ थोरी देर खां सवाइ तरसनि ई न हा। ऐं हिन खां अॻु अल्लाह सां अंजाम कयो हुआऊं त भॼण लाइ पुठियूं न फेराईंदा ऐं अल्लाह जे अंजाम जी ज़रूर पुछा कई वेंदी। قُل لَّن يَنفَعَكُمُ الْفِرَارُ إِن فَرَرْتُم مِّنَ الْمَوْتِ أَوِ الْقَتْلِ وَإِذًا لَّا تُمَتَّعُونَ إِلَّا قَلِيلًا قُلْ مَنْ ذَا الَّذِي يَعْصِمُكُم مِّنَ اللَّهِ إِنْ أَرَادَ بِكُمْ سُوءًا أَوْ أَرَادَ بِكُمْ رَحْمَةً وَلَا يَجِدُونَ لَهُم مِّن دُونِ اللَّهِ وَلِيًّا وَلَا نَصِيرًا खेनि चओ त जेकॾहिं अव्हीं मरण या मारजण खां भॼंदो त भॼण अव्हां खे फ़ाइदो न ॾींदो ऐं उन महल बिल्कुलु थोरो ई फ़ाइदो ॾिनो वेंदव। ऐं पैगुंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त अव्हां खे अल्लाह जे अज़ाब खां केरु बचाईंदो जेकॾहिं उहो अव्हां खे का ओखाई पहुचाइण घुरे या अव्हां खे का बाज पहुचाइण घुरे त उहा केरु रोकींदो। ऐं अल्लाह खां सवाइ पाण लाइ न को दोस्त ऐं न को मददगार लहंदा। قَدْ يَعْلَمُ اللَّهُ الْمُعَوِّقِينَ مِنكُمْ وَالْقَائِلِينَ لِإِخْوَانِهِمْ هَلُمَّ إِلَيْنَا وَلَا يَأْتُونَ الْبَأْسَ إِلَّا قَلِيلًا أَشِحَّةً عَلَيْكُمْ فَإِذَا جَاءَ الْخَوْفُ رَأَيْتَهُمْ يَنظُرُونَ إِلَيْكَ تَدُورُ أَعْيُنُهُمْ كَالَّذِي يُغْشَى عَلَيْهِ مِنَ الْمَوْتِ فَإِذَا ذَهَبَ الْخَوْفُ سَلَقُوكُمْ بِأَلْسِنَةٍ حِدَادٍ أَشِحَّةً عَلَى الْخَيْرِ أُولَئِكَ لَمْ يُؤْمِنُوا فَأَحْبَطَ اللَّهُ أَعْمَالَهُمْ وَكَانَ ذَلِكَ عَلَى اللَّهِ يَسِيرًا يَحْسَبُونَ الْأَحْزَابَ لَمْ يَذْهَبُوا وَإِنْ يَأْتِ الْأَحْزَابُ يَوَدُّوا لَوْ أَنَّهُمْ بَادُونَ فِي الْأَعْرَابِ يَسْأَلُونَ عَنْ أَنْبَائِكُمْ وَلَوْ كَانُوا فِيكُمْ مَا قَاتَلُوا
إلا قليلا अव्हां मां जिहाद खां झलींदड़नि ऐं पंहिंजनि भाइरनि खे हीअं चवंदड़नि खे त असां ॾांहुं अचो, बेशक अल्लाह ॼाणंदो आहे, ऐं थोरनि खां सवाइ ॿिया लड़ाईअ में नथा अचनि। हथूं अव्हां ते बुख़ल कंदड़ आहिनि, पोइ जंहिं महिल भउ जो वक़्तु अचे तंहिं महिल खेनि ॾिसी त तो ॾांहुं निहारींदा आहिनि जो संदुनि अखियूं उन माण्हू वांगुरु फिरंदियूं आहिनि जंहिं ते मौत जी सकरात जी बेहोशी पहुती हुजे। पोइ जंहिं महिल जंग जो भउ लहंदो आहे तंहिं महिल गनीमत जे माल वठण ते लालची थी अव्हां खे तिखियुनि ज़बाननि सां ईज़ाईंदा आहिनि। उन्हनि ईमान न आंदो, तंहिं करे अल्लाह संदुनि आमाल चट कया, ऐं इहो कमु अल्लाह खे आसान आहे। ख़ौफ़ जे करे भाईंदा आहिनि त काफ़रनि जा कटक न विया आहिनि, ऐं जेकॾहिं काफ़रनि जा के कटक अचनि हा त हीअ ॻाल्हि घुरनि हा त उहे जेकर झंगलनि में वेठल हुजनि हा ऐं अव्हां जूं ख़बरूं हर कंहिं खां पुछंदा रहनि हा, ऐं जेकॾहिं अव्हां में हुजनि त रुगो थोरो अची जंग में विढ़नि। لقد كان لكم في رسول الله أسوة حسنة لمن كان يرجو الله واليوم الآخر وذكر الله كثيرا ولما رأى المؤمنون الأحزاب قالوا هذا ما وعدنا الله ورسوله وصدق الله ورسوله وما زادهم إلا إيمانا وتسليما من المؤمنين رجال صدقوا ما عاهدوا الله عليه فمنهم من قضى نحبه ومنهم من ينتظر وما بدلوا تبديلا ليجزي الله الصادقين بصدقهم ويعذب المنافقين إن شاء أو يتوب عليهم إن الله كان غفورا رحيما बेशक अव्हां लाइ अल्लाह जे पैगुंबर जे तरीक़े में उम्दी पैरवी उन्हीअ लाइ आहे जेको अल्लाह जी रज़ा जी उम्मीद ऐं क़यामत जे ॾींहं जे अचण जी उम्मीद रखंदो हुजे ऐं अल्लाह खे घणो यादि कंदो हुजे। ऐं जंहिं महिल मोमिननि काफ़िरनि जे लश्करनि खे ॾिठो तंहिं महिल चयाऊं त ही उहो अंजाम आहे जेको अल्लाह ऐं संस पैगुंबर असां खे ॾिनो हो, ऐं अल्लाह ऐं संस पैगुंबर सच फरमायो हो, ऐं इन हालत उन्हनि खे ईमान ऐं फरमान बरदारी में हेकार वधायो। मोमिननि मां के अहिड़ा आहिनि जो जेको अल्लाह सां अंजाम कयो हुआऊं तंहिंखे सचो कयाऊं, पोइ मंझाउनि किन पंहिंजो ज़िम्मो पूरो कयो ऐं मंझाउनि को इंतज़ार कंदो आहे, ऐं पंहिंजे चवण खे कंहिं तरह न मटायाऊं। इहो हिन करे आहे त अल्लाह सचनि खे संदुनि सचाईअ सबबा बदिलो ॾिए, ऐं जेकॾहिं घुरे त मुनाफ़िकनि खे अज़ाब करे या तौबह जी तौफ़ीक़ ॾियण सां मथुनि बाझ सां मोटे, छो त अल्लाह बख़्शणहार महरबान आहे। ورد الله الذين كفروا بغيظهم لم ينالوا خيرا وكفى الله المؤمنين القتال وكان الله قويا عزيزا
وَأَنزَلَ الَّذِينَ ظَاهَرُوهُم مِّنْ أَهْلِ الْكِتَابِ مِنْ صَيَاصِيهِمْ وَقَذَفَ فِي قُلُوبِهِمُ الرُّعْبَ فَرِيقًا تَقْتُلُونَ وَتَأْسِرُونَ فَرِيقًا وَأَوْرَثَكُمْ أَرْضَهُمْ وَدِيَارَهُمْ وَأَمْوَالَهُمْ وَأَرْضًا لَّمْ تَطَئُوهَا وَكَانَ اللَّهُ عَلَى كُلِّ شَيْءٍ قَدِيرًا ऐं अल्लाह काफ़रनि खे संदन डमर समेत मोटायो जो का चङाई न लधाऊं ऐं अल्लाह मोमिननि जे पारां वेढ़ लाइ काफ़ी थियो ऐं अल्लाह सघारो ग़ालिब आहे ऐं किताब वारनि मां जिन उन्हनि मुशरिकनि जी मदद कई हुई तिन खे अल्लाह संदन कोटनि मां लाथो ऐं संदन दिलनि में दहशत विधाई जो हिक टोलीअ खे कुठो अथे ऐं ॿीअ टोलीअ खे क़ैदी कयो अथे ऐं नेठ अव्हां खे संदन ज़मीन ऐं संदन घरनि ऐं संदन ऐं उन्हीअ ज़मीन जो वारिस कयाईं जंहिं ते पेर बि न घुमाया हुयव ऐं अल्लाह सभु कंहिं शइ ते वस वारो आहे يا أيها النبي قل لأزواجك إن كنتن تردن الحياة الدنيا وزينتها إن كنتن تردن الحياة الدنيا وزينتها فتعالين أمتعكن وأسرحكن سراحا جميلا وَإِن كُنتُنَّ تُرِدْنَ اللَّهَ وَرَسُولَهُ وَالدَّارَ الْآخِرَةَ فَإِنَّ اللَّهَ أَعَدَّ لِلْمُحْسِنَاتِ مِنكُنَّ أَجْرًا عَظِيمًا ऐं पैगंबर पंहिंजनि घर वारियुनि खे चओ त जेकॾहिं अव्हीं दुनिया जी हयातीअ ऐं उन जो सींगार घुरंदियूं हुजो त अचो तव्हां खे उजूरो ॾियां ऐं चङी तरह छॾियां ऐं जेकॾहिं अव्हीं अल्लाह ऐं संदसि पैगंबर ऐं आख़िरत जे घर यानी बेहिश्त खे घुरो थियूं त बेशक अव्हां मां नेक बख़्तनि लाइ अल्लाह वॾो अजुर तयार कयो आहे يا نساء النبي من يأت منكن بفاحشة مبينة يضاعف لها العذاب ضعفين وَكَانَ ذَلِكَ عَلَى اللَّهِ يَسِيرًا وَمَن يَقْنُتْ مِنكُنَّ لِلَّهِ وَرَسُولِهِ وَتَعْمَلْ صَالِحًا نُؤْتِهَا أَجْرَهَا مرتين وَأَعْتَدْنَا لَهَا رِزْقًا كَرِيمًا ऐं नबीअ जूं घर वारियूं अव्हां मां जेका पधरी बेहयाई कंदी तंहिंखे वधाए ॿीणो अज़ाब कयो वेंदो ऐं इहो अल्लाह ते आसान आहे ऐं अव्हां मां जेका अल्लाह ऐं संदसि पैगंबर जी ताबेदारी कंदी ऐं चङा कम कंदी तंहिंखे संदसि अजुर 2 भेरा ॾींदासीं ऐं उन लाइ इज़त वारी रोज़ी तयार कंदासीं يا نساء النبي
كأحد من النساء إن اتقيتن فلا تخضعن بالقول فيطمع الذي في قلبه مرض وقلن قولا معروفا وقرن في بيوتكن ولا تبرجن تبرج الجاهلية الأولى وأقمنا الصلاة وآتينا الزكاة وأطعنا الله ورسوله إنما يريد الله ليذهب عنكم الرجس أهل البيت ويطهركم تطهيرا واذكرن ما يتلى في بيوتكن من آيات الله والحكمة إن الله كان لطيفا خبيرا اے نبی جو گھر واریوں اویں کن بین ज़ालनि जहिड़ियूं न आहियो जेकॾहिं अवीं अल्लाह खां डिॼंदियूं आहियो त कंहिं धारीअ माण्हूअ सां ॻाल्हाइण में हेठाणी न करियो छो त जंहिंजी दिलि में बीमारी आहे सो मतां तमा करे ऐं चङो सुखुन ॻाल्हायो ऐं पंहिंजनि घरनि में रहो ऐं पहिरीं जाहिलीअ जे सींगार वांगुरु सींगार न करियो ऐं निमाज़ क़ाइम रखो ऐं ज़कात ॾियो ऐं अल्लाह ऐं संस पैगुंबर जी फरमान बरदारी करियो ऐं पैगुंबर जा घर वारो अल्लाह रुगो ही घुरंदो आहे त अव्हां खां पलीती दूर करे ऐं तव्हां खे चङी तरह पाक करे ऐं अव्हां जे घरनि में जेकी अल्लाह जी आयतुनि ऐं दानाई जी ॻाल्हियुनि मां पढ़ियो वञे थो सो यादि करियो बेशक अल्लाह लुत्फ़ कंदड़ ख़बर रखंदड़ आहे إن المسلمين والمسلمات والمؤمنين والمؤمنات والقانتين والقانتات والصادقين والصادقات والصابرين والصابرات والخاشعين والخاشعات والمتصدقين والمتصدقات والصائمين والصائمات والحافظين فروجهم والحافظات والذاكرين الله كثيرا والذاكرات أعد الله لهم مغفرة وأجرا عظيما बेशक मुसलमान मर्द ऐं मुसलमान ज़ालूं ऐं मोमिन ऐं मोमिनियाणियूं ऐं फरमान बरदार ऐं फरमान बरदाराणियूं ऐं सच्चा ऐं सचियूं ऐं सब्र वारा ऐं सब्र वारियूं ऐं ख़ुदा खां डिॼंदड़ ऐं ख़ुदा खां डिॼंदड़ियूं ऐं ख़ैरात करण वारा ऐं ख़ैरात करण वारियूं ऐं रोज़े रखण वारा ऐं रोज़े रखण वारियूं ऐं पंहिंजनि उघड़नि खे निगाह रखण वारा ऐं निगाह रखण वारियूं ऐं अल्लाह खे घणो यादि कंदड़ ऐं यादि कंदड़ियूं उन्हनि सभिनी लाइ अल्लाह बख़्शिश ऐं वॾो अजुर तयारु कयो आहे وما كان لمؤمن ولا مؤمنة إذا قضى الله ورسوله
أمرا أن يكون لهم الخيرة من أمرهم ومن يعص الله ورسوله فقد ضل ضلالا مبينا ऐं जॾहिं अल्लाह ऐं संस पैगुंबर कंहिं कम बाबति हुकुम करे तॾहिं कंहिं मोमिन ऐं कंहिं मोमिनियाणीअ खे उन्हीअ पंहिंजे कम में को इख्तियार हुजणु न जुगाए ऐं जेको अल्लाह ऐं संस पैगुंबर जी नाफ़रमानी कंदो सो बेशक पधरीअ भुल में भुलो وَإِذْ تَقُولُ لِلَّذِي أَنْعَمَ اللَّهُ عَلَيْهِ وَأَنْعَمْتَ عَلَيْهِ أَمْسِكْ عَلَيْكَ زَوْجَكَ واتق الله وتخفي في نفسك ما الله مبديه وتخشى الناس والله أحق أن تخشاه فَلَمَّا قَضَى زَيْدٌ مِنْهَا وَطَرًا زَوَّجْنَاكَهَا لِكَيْ لَا يَكُونَ عَلَى الْمُؤْمِنِينَ حَرَجٌ فِي أَزْوَاجِ أَدْعِيَائِهِمْ إِذَا قَضَوْا مِنْهُنَّ وَطَرًا وَكَانَ أَمْرُ اللَّهِ مَفْعُولًا مَا كَانَ عَلَى النَّبِيِّ مِنْ حَرَجٍ فِيمَا فَرَضَ اللَّهُ لَهُ سُنَّةَ اللَّهِ فِي الَّذِينَ خَلَوْا مِنْ قَبْلُ وَكَانَ أَمْرُ اللَّهِ قَدَرًا مَقْدُورًا الَّذِينَ يُبَلِّغُونَ رِسَالَاتِ اللَّهِ وَيَخْشَوْنَهُ وَلَا يَخْشَوْنَ أَحَدًا إِلَّا اللَّهَ وَكَفَى بِاللَّهِ حَسِيبًا ऐं ऐ पैगुंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याद कर जॾहिं तो उन शख्स खे चयो थे जंहिं ते अल्लाह फज़ल कयो आहे ऐं तो बि मथस एहसान कयो त पंहिंजे ज़ाल खे पाण वटि झल ऐं तलाक न ॾे ऐं अल्लाह खां डिॼ ऐं तूं पंहिंजे दिलि में उहा ॻाल्हि लिकाई थो जंहिंखे अल्लाह पधरो कंदड़ आहे ऐं माण्हुनि खां ॾिने थी हालांकि अल्लाह हिन ॻाल्हि जो वधीक हक़दार आहे जो उन खां डिॼी पोइ जंहिं महिल ज़ैद उन औरत खां पंहिंजी हाजत पूरी कई यानी तलाक ॾिनाई तंहिं महिल उनखे तोसां परणायोसूं हिन लाइ त मोमिननि ते पंहिंजनि पुटेलनि जी ज़ालनि परणजण में का ओखाई न रहे जॾहिं उहे उन्हनि खां पंहिंजी हाजत पूरी कनि यानी तलाक ॾीन ऐं अल्लाह जो जेको हुकुम आहे सो थियणो आहे पैगुंबर ते उन्हीअ में का ओखाई न आहे जेकी अल्लाह उन पैगुंबर लाइ हलाल कयो आहे जेकी अॻु गुज़री विया तिन में बि अल्लाह जो इहो दस्तूर हो ऐं अल्लाह जो हुकुम ठहिरायल उन्हनि लाइ मुक़रर आहे जेकी अल्लाह जा पैगाम पहुचाईंदा आहिनि ऐं खांउस ॾिजंदा आहिनि ऐं अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं खां न ॾिजंदा आहिनि ऐं अल्लाह हिसाब कंदड़ बस आहे ما كان محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم النبيين وكان الله بكل شيء عليما मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां जे मर्दनि मां कंहिं हिक जो पीउ न आहे पर अल्लाह जो पैगुंबर
ऐं सभिनी पैगंबरनि खां पछाड़ीअ में अचण वारो आहे ऐं अल्लाह हर शइ खे ॼाणंदड़ आहे। يا أيها الذين آمنوا اذكروا الله ذكرا كثيرا وسبحوه بكرة وأصيلا هو الذي يصلي عليكم وملائكته ليخرجكم من الظلمات إلى النور وكان بالمؤمنين رحيما تحيتهم يوم يلقونه سلام وأعد لهم أجرا كريما ऐं ईमान वारो अल्लाह खे तमामु घणो यादि करियो ऐं सुबुह ऐं सांझीअ जो खेसि पाकाईअ सां वाखाणियो। हू उहो आहे जो अव्हां ते रहमत मोकिले थो ऐं संदसि मलाइक बि अव्हां लाइ रहमत जी दुआ घुरंदा आहिनि त अव्हां खे उंदाहियुनि मां सोझरे ॾांहुं कढे ऐं अल्लाह मुमिननि ते महरबान आहे। जंहिं ॾींहुं अल्लाह खे मिलंदा तंहिं ॾींहुं संदुनि खीकर सलाम आहे ऐं उन्हनि लाइ इज़त वारो अजुर तयार कयो अथसि। يا أيها النبي إنا أرسلناك شاهدا ومبشرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا وبشر المؤمنين بأن لهم من الله فضلا كبيرا ولا تطع الكافرين والمنافقين ودع أذاهم وتوكل على الله وكفى بالله وكيلا ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक असां तोखे शाहिदी ॾींदड़ ऐं ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ॾेॼारींदड़ करे मोकिलियो ऐं अल्लाह ॾांहुं संदसि हुकुम सां सॾींदड़ ऐं रोशन ॾियो करे मोकिलियोसूं ऐं मोमिननि खे ख़ुशख़बरी ॾे त उन्हनि लाइ अल्लाह जे पार खां वॾो फज़ल आहे ऐं काफ़िरनि ऐं मुनाफ़िक़नि जो चयो न मञ ऐं संदुनि ईज़ान जे ख़्याल खे छॾ ऐं अल्लाह ते भरोसो कर ऐं अल्लाह कार साज़ बस आहे। يا أيها الذين آمنوا إذا نكحتم المؤمنات ثم طلقتموهن من قبل أن تمسوهن فما لكم عليهن من عدة تعتدونها فمتعوهن وسرحوهن سراحا جميلا ऐं ईमान वारो जॾहिं मोमनियाणियुनि खे पढ़ण जो ऐं वरी खेनि हथ लाइण खां अॻु तलाक ॾियो तॾहिं मथुनि का इद्दत अव्हां लाइ कान्हे जंहिंखे अव्हीं ॻड़ियो पोइ खेनि छड़ो उजूरो ॾियो ऐं चङी तरह सां खेनि छॾियो। يا أيها النبي
إِنَّا أَحْلَلْنَا لَكَ أَزْوَاجَكَ اللَّاتِي آتَيْتَ أُجُورَهُنَّ وَمَا مَلَكَتْ يَمِينُكَ مِمَّا أَفَاءَ اللَّهُ عَلَيْكَ وَبَنَاتِ عَمِّكَ وَبَنَاتِ عَمَّاتِكَ وَبَنَاتِ خَالِكَ وَبَنَاتِ خَالَاتِكَ اللَّاتِي هَاجَرْنَ مَعَكَ وَامْرَأَةً مُؤْمِنَةً إِنْ وَهَبَتْ نَفْسَهَا لِلنَّبِيِّ إِنْ أَرَادَ النَّبِيُّ أَنْ يَسْتَنْكِحَهَا خَالِصَةً لَكَ مِنْ دُونِ الْمُؤْمِنِينَ قَدْ عَلِمْنَا مَا فَرَضْنَا عَلَيْهِمْ فِي أَزْوَاجِهِمْ وَمَا مَلَكَتْ أَيْمَانُهُمْ لِكَيْ لَا يَكُونَ عَلَيْكَ حَرَجٌ وَكَانَ اللَّهُ غَفُورًا رَّحِيمًا تُرْجِي مَن تَشَاءُ مِنْهُنَّ وَتُؤْوِي إِلَيْكَ مَن تَشَاءُ وَمَنِ ابْتَغَيْتَ مِمَّنْ عَزَلْتَ فَلَا جُنَاحَ عَلَيْكَ ذَلِكَ أَدْنَى أَن تَقَرَّ أَعْيُنُهُنَّ وَلَا يَحْزَنَّ وَيَرْضَيْنَ بِمَا آتَيْتَهُنَّ كُلُّهُنَّ وَاللَّهُ يَعْلَمُ مَا فِي قُلُوبِكُمْ وَكَانَ اللَّهُ عَلِيمًا حَلِيمًا لَا يَحِلُّ لَكَ النِّسَاءُ مِن بَعْدُ وَلَا أَن تَبَدَّلَ بِهِنَّ مِنْ أَزْوَاجٍ وَلَوْ أَعْجَبَكَ حُسْنُهُنَّ إِلَّا مَا مَلَكَتْ يَمِينُكَ وَكَانَ اللَّهُ عَلَى كُلِّ شَيْءٍ رَقِيبًا اے پیغمبر صلی اللہ علیہ وسلم बेशक असां तो लाइ उहे ज़ालूं हलाल कयूं जिन खे तो संदन काबीन ॾिनूं ऐं जेकी बानियूं अल्लाह तो ते इनायत कयूं तिन मां जिन ते तुंहिंजो हथ मालिक थियो से ऐं तुंहिंजे चाचे जूं धीअर ऐं तुंहिंजे पुफियुनि जूं धीअर ऐं तुंहिंजे मामे जूं धीअर ऐं तुंहिंजे मासियुनि जूं धीअर जिन तोसां हिजरत कई हलाल कयूंसूं ऐं उहा मोमनियाणी ज़ाल बि हलाल कईसूं जेका पंहिंजे जिंद पैगुंबर खे सवाइ मोहर वठण जे बख़्शे बशर्ते के पैगुंबर खेसि पढ़ण ॼण जो इरादो करे इहो कमु मोमिननि खां सवाइ ख़ुलासो तो लाइ आहे उन्हनि मोमिननि ते संदुन ज़ालनि ऐं संस बानियुनि बाबति जिन ते संदुन हथ मालिक थिया आहिनि जेकी मोहर ऐं ख़र्च ॾियणु फ़र्ज़ कयो अथऊं सो बेशक ॼातो अथऊं इहो हिन करे त तो ते का ओखाई न हुजे ऐं अल्लाह बख़्शणहार महरबान आहे मंझाउनि जंहिंखे घुरी तंहिंखे छॾे ॾीं ऐं जंहिंखे घुरी तंहिंखे पाण वटि जाइ ॾीं ऐं जिन खे तो पासे कयो तिन मां वरी जंहिंखे तलब करीं त
त तो ते को गुनाह नाहे। इहो इख्तियार हिन ॻाल्हि खे तमामु वेझो आहे त संदन अखियूं ठरनि ऐं उहे ग़मगीन न थियनि ऐं जेकी तो खेनि ॾिए तंहिंखां उहे सभु ख़ुशि थियनि ऐं जेकी अव्हां जे दिलनि में आहे सो अल्लाह ॼाणंदो आहे ऐं अल्लाह ॼाणंदड़ बुरदबार आहे। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि ॿिनि क़िस्मनि खां पोइ तोखे ॿियूं ज़ालूं हलाल न आहिनि ऐं न कि उन्हनि जे बदिले ॿियूं ज़ालूं निकाह करीं जेतोणीक संदन सूंहं तोखे पसंदि अचे, पर तुंहिंजो हथ जंहिंजो मालिक थियो आहे तंहिं में तोखे इख्तियार आहे ऐं अल्लाह सभु कंहिं शइ ते निगहबान आहे। يا أيها الذين آمنوا لا تدخلوا بيوت النبي إلا أن يؤذن لكم إلى طعام غير ناظرين إناه ولكن إذا دعيتم فادخلوا فإذا طعمتم فانتشروا ولا مستأنسين لحديث إن ذلكم كان يؤذي النبي فيستحيي منكم والله لا يستحيي من الحق وإذا سألتموهن متاعا فاسألوهن من وراء حجاب ذلكم أطهر لقلوبكم وقلوبهن وما كان لكم أن تؤذوا رسول الله ولا أن تنكحوا أزواجه من بعده أبدا إن ذلكم كان عند الله عظيما ऐं मोमिनो पैगंबर जे घरनि में उन्हीअ वक़्त खां सवाइ अंदर न वञो जंहिं वक़्तु तव्हां खे कंहिं ताम खाइण लाइ अचण जी मोकल ॾिनी वञे ऐं अहिड़े वक़्तु वञो जो उन जे तयारु थियण जो इंतज़ार कंदड़ न हुजो, पर जॾहिं अव्हां खे सॾियो वञे तॾहिं अंदर वञो, पोइ जॾहिं खाई रहो तॾहिं निकिरी वञो ऐं कंहिं ॻाल्हि में रीझे वेही न रहो, छो त उन्हीअ कमु पैगंबर खे ईज़ायो थिए, पोइ हिन अव्हां खां लॼ कई थिए ऐं अल्लाह हक़ चवण खां लॼ न कंदो आहे। ऐं जॾहिं उन्हनि पैगंबर जी बीबियुनि खां का शइ घुरो तॾहिं परदे जे ॿाहिरां खाउन घुरो। इहो कमु अव्हां जे दिलनि ऐं उन्हनि जे दिलनि लाइ ॾाढो पाक आहे ऐं अव्हां खे न जुगाईंदो आहे त अल्लाह जे पैगंबर खे ईज़ायो ऐं न की जुगाईंदो आहे त उन खां पोइ संस ज़ालूं अव्हीं कॾहिं पढ़ण जो, छो त इहो कमु अल्लाह वटि वॾो गुनाह आहे। إن تبدوا شيئا أو تخفوه فإن الله كان بكل شيء عليما لا جناح عليهن في آبائهن ولا أبنائهن ولا إخوانهن ولا أبناء إخوانهن ولا أبناء أخواتهن ولا نسائهن ولا ما ملكت
أيمانهن واتقين الله إن الله كان على كل شيء شهيدا जेकॾहिं कंहिं ॻाल्हि खे पधिरो करियो या उन खे लिकायो त बेशक अल्लाह हर शइ खे ॼाणंदड़ आहे। ज़ालुनि ते न की पंहिंजनि पीअनि ऐं न की पंहिंजनि पुटनि ऐं न की पंहिंजनि भाइरनि ऐं न की पंहिंजनि भाइटनि ऐं न की पंहिंजनि भाणेजनि ऐं न की पाण जहिड़ियुनि ज़ालुनि ऐं न की जिन ते संदन हथ मालिक थिया आहिनि तिन जे अॻियां परदे न करण में गुनाह आहे। ऐं ऐ ज़ालूं अल्लाह खां डिॼो छो त अल्लाह सभु कंहिं शइ ते हाज़िर आहे। إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما बेशक अल्लाह ऐं संदसि मलाइका पैगुंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते रहमत मोकिलींदा आहिनि। ऐं ईमान वारो अमीं बि मथे सलात पढ़ो ऐं पूरी तरह सलाम मोकिलियो। إن الذين يؤذون الله ورسوله لعنهم الله في الدنيا والآخرة وأعد لهم عذابا مهينا والذين يؤذون المؤمنين والمؤمنات بغير ما اكتسبوا فقد احتملوا بهتانا وإثما مبينا बेशक जेकी अल्लाह ऐं संस पैगुंबर खे ईज़ाईंदा आहिनि तिन ते अल्लाह दुनिया ऐं आख़िरत में लानत कई आहे ऐं उन्हनि लाइ ख़्वारीअ वारो अज़ाब तयार कयो अथसि। ऐं जेके माण्हू मोमिननि ऐं मोमिनियाणियुनि खे अहिड़े कम जी तोहमत सां ईज़ाईंदा आहिनि जो उन्हनि न कयो हुजे तिन बेशक कूड़े ठाह ऐं पधरे गुनाह जो बार खयो। يا أيها النبي قل لأزواجك وبناتك ونساء المؤمنين يدنين عليهن من جلابيبهن ذلك أدنى أن يعرفن فلا يؤذين وكان الله غفورا رحيما ऐं पैगुंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजनि ज़ालुनि ऐं पंहिंजनि धीअरनि ऐं मोमिननि जी ज़ालुनि खे चओ त जेकॾहिं ॿाहिरि निकिरनि त पाण ते पंहिंजूं चादरूं विझनि। इहो हिन ॻाल्हि खे तमामु वेझो आहे त उहे सुञातियूं वञनि पोइ खेनि ईज़ाउ न ॾिनो वञे ऐं अल्लाह बख़्शणहार महरबान आहे। لئن لم ينته المنافقون والذين في قلوبهم مرض والمرجفون في المدينة لنغرينك بهم ثم لا يجاورونك فيها إلا قليلا ملعونين أينما ثقفوا أخذوا وقتلوا تقتيلا
سُنَّةَ اللَّهِ فِي الَّذِينَ خَلَوْا مِن قَبْلُ وَلَن تَجِدَ لِسُنَّةِ اللَّهِ تَبْدِيلًا मुनाफ़िक़ ऐं जिन जी दिलनि में बीमारी आहे से ऐं मदीने में कूड़ियुनि ॻाल्हियुनि पखेड़ण वारा जेकॾहिं पंहिंजी आदत खां न झलबा त मथुनि तोखे बचींदासूं। वरी थोरनि ॾींहनि खां सवाइ उन यानी मदीने में तुंहिंजा पाड़ेसिरी न थींदा। लानत कयल आहिनि जिते लभंदा तिते पकड़बा ऐं चङी तरह मारबा। जेकी हिन खां अॻु गुज़री विया तिन में बि अल्लाह जो इहो दस्तूर हो ऐं अल्लाह जे दस्तूर खे कॾहिं मट सट न ॾिसंदे। يَسْأَلُكَ النَّاسُ عَنِ السَّاعَةِ قُلْ إِنَّمَا عِلْمُهَا عِندَ اللَّهِ وَمَا يُدْرِيكَ لَعَلَّ السَّاعَةَ تَكُونُ قَرِيبًا إِنَّ اللَّهَ لَعَنَ الْكَافِرِينَ وَأَعَدَّ لَهُمْ سَعِيرًا خَالِدِينَ فِيهَا أَبَدًا لَا يَجِدُونَ وَلِيًّا وَلَا نَصِيرًا يَوْمَ تُقَلَّبُ وُجُوهُهُمْ فِي النَّارِ يَقُولُونَ يَا لَيْتَنَا أَطَعْنَا اللَّهَ وَأَطَعْنَا الرَّسُولَا وَقَالُوا رَبَّنَا إِنَّا أَطَعْنَا سَادَتَنَا وَكُبَرَاءَنَا فَأَضَلُّونَا السَّبِيلَا رَبَّنَا آتِهِمْ ضِعْفَيْنِ مِنَ الْعَذَابِ وَالْعَنْهُمْ لَعْنًا كَبِيرًا माण्हू तोखां क़यामत बाबति पुछनि था। खेनि चओ त उन जी ख़बर रुगो अल्लाह वटि आहे ऐं कहिड़ी ॻाल्हि तोखे ॼाणायो मतां क़यामत वेझरो ई थींदी हुजे। बेशक अल्लाह काफ़िरनि ते लानत कई आहे ऐं उन्हनि लाइ साड़ींदड़ बाहि तयार कई अथसि। मुंहिंजो सदाईं रहण वारा आहिनि न की को सॼण ऐं न की को मददगार लहंदा। जंहिं ॾींहुं संदन मुंहुं बाहि में ऊंधा कबा तंहिं ॾींहुं चवंदा त असां लाइ है अरमान जेकर अल्लाह जी फरमान बरदारी करियूं हा ऐं पैगुंबर जी फरमान बरदारी करियूं हा त चङो हो। ऐं चवंदा त असांजा पालनहार असां पंहिंजनि सरदारनि ऐं पंहिंजनि वॾनि जी फरमान बरदारी कई त उन्हनि असांखे वाट खां भुलायो। ऐं असांजा पालनहार खेनि ॿीणो अज़ाब कर ऐं मथुनि तमाम वॾी लानत कर। يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا لَا تَكُونُوا كَالَّذِينَ آذَوْا مُوسَى فَبَرَّأَهُ اللَّهُ مِمَّا قَالُوا وَكَانَ عِندَ اللَّهِ وَجِيهًا يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا اتَّقُوا اللَّهَ وَقُولُوا قَوْلًا سَدِيدًا يُصْلِحْ لَكُمْ أَعْمَالَكُمْ وَيَغْفِرْ لَكُمْ ذُنُوبَكُمْ وَمَن يُطِعِ اللَّهَ وَرَسُولَهُ فَقَدْ فَازَ فَوْزًا عَظِيمًا ऐं ईमान वारो अमीं उन्हनि वांगुरु न थियो जिन मूसा खे ईज़ायो पोइ जेकी चयाऊं तंहिंखां अल्लाह खेसि पाक कयो ऐं इहो अल्लाह वटि मान वारो हो। ऐं ईमान वारो
अल्लाह खां ॾिजो ऐं सिधी ॻाल्हि चओ त अव्हां जा अमल अव्हां लाइ सुधारे ऐं अव्हां जा गुनाह अव्हां खे बख़्शे ऐं जेको अल्लाह ऐं संस पैगम्बर जी फर्मा बरदारी कंदो तंहिं बेशक वॾी मुराद माणी। إنا عرضنا الأمانة على السماوات والأرض والجبال فأبين أن يحملنها وأشفقن منها وحملها الإنسان إنه كان ظلوما جهولا ليعذب الله المنافقين والمنافقات والمشركين والمشركات ويتوب الله على المؤمنين والمؤمنات وَكَانَ اللَّهُ غَفُورًا رَحِيمًا बेशक असां आसमाननि ऐं ज़मीन ऐं जबलनि खे अमानत आछी त उन जे खणण खां इनकार कयाऊं ऐं खाउंसि ॾिना ऐं उन खे इंसान खंयो। बेशक उहो तमाम ज़ालिम जाहिल आहे। इहा आछ हिन लाइ आहे त अल्लाह मुनाफ़िकनि ऐं मुनाफ़िक़याणिन ऐं मुशरिकन ऐं मुशरिकयाणिन खे अज़ाब करे ऐं अल्लाह मोमिनन ऐं मोमिनयाणिन ते बाझ सां मोटे ऐं अल्लाह बख़्शणहार महरबान आहे।